दोस्ती क्लब के दोस्तन के मुबारकबाद ॾियां थो जिन हिन क़िस्म जी फ़िक्री बैकुनि जो बंदोबस्तु कयो आहे जंहिंमें असांजूं भेनरूं ऐं नौजवान तबिके जी घणाई मौजूदु आहे। अॼु जॾहिं असांजो समाज नस्बुल ऐन खां हटी रहियो आहे ऐं नस्बुल ऐन खां हटण जी तलक़ीन कई बि वञे ऐं बिना नतीजे जिदोजहदुनि में माण्हुनि खे धिकियो थो वञे, उन वक़्तु हिन क़िस्म जी फ़िक्री बेहक ऐं सुवाल जवाबनि जो तरीक़ेकार ॿुधाए थो जिन दोस्तनि ही शुरूआत कई आहे उहे इंतिहाई ज़हीन आहिनि ऐं उहे कुझु करणु चाहिनि था ऐं समाज में पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करणु चाहिनि था। मुंहिंजो उनवान जेको आहे उहो मथे लिखियो पियो आहे, शाह लतीफ़ वटि नए इंसान जी तहमीर ऐं तश्कील। ऐं मास्तर माण्हू आहियां, कोशिशि कंदो आहियां त लिखी ॻाल्हायां, छाकाणि त महतात रहण खां सवाइ कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे रस्ते खां भटकी वेंदो आहे अक्सर। उन करे आउं चाहींदुसि त अव्हां सां शाह लतीफ़ जे हवाले सां जेको कुझु ॻाल्हायां सो मुनज़्ज़म नमूने सां ॻाल्हायां। क्या करोगे असीं हर मुल्क ऐं हर क़ौम जा पंहिंजा क़ौमी शाइर थियनि था। इहे असांजी सिंध में बि सदियुनि खां केतिरा शाइर जनम वठंदा रहिया आहिनि। शाह लतीफ़ सिंध जी फ़िक्री तारीख़ में मुंहिंजी नज़र में नई जागरता जो अलमबरदार आहे, जंहिंखे रिनाइजेंस चऊं, निशात सानिया चऊं। जेका यूरोपी निशात सानिया आहे उन खां हटी असां पंहिंजे समाज जी नई जागरता जंहिंखे चऊं ऐं जंहिं दौर में भिटाई पैदा थियो उन दौर जी नई जागरता जेका पंहिंजो तसलसल अॼु ॾींहं ताईं क़ाइमु रखे थी। छाकाणि त जंहिं शाइर वटि दाइमी क़द्र वारी शाइरी न आहे, जंहिं वटि के आफ़ाक़ी क़द्र न आहिनि, उहो समाज में ज़िंदह रही नथो सघे। जीअं अॼु हज़ारनि जे तइदाद में सिंधी शाइर आहिनि, इहे भिटाई जे दौर में बि हुआ। पोइ भिटाई ऐं कुझु के ॻाण ॻणिया आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा शाइर असांजो फ़िक्री सरमायो बणिजनि था। शाह सचल सामी हिकिड़ी चुमूरती असीं चऊं था, छो था चऊं? छाकाणि त उन्हनि जेको कुझु ॾिनो आहे उहो पीए पुराणो न थियो आहे। जीअं भिटाई चयो त वखर सो विहाए जो पीए पुराणो न थिए, वेचींदे विलायत में ज़रो थिए न ज़ाए, सागा हड़ हलाए जा अॻ अचे उबहे। तव्हां सभु ॼाणो था, असीं सभु ॼाणूं था त भिटाई जंहिं दौर में जनम वरितो हो उहो जागीरदारी दौर। जेतोणीकि उन वक़्त में सिंध ते ग़ालिब मुग़लनि जा ॾन बरदार सिंधी हाकिम ज़रूरु मौजूदु हुआ। बहरहाल उहे हाकिम मौजूदा सिंधी
हाकमनि खां कुझु बहितर बि आहे, पर उहो हिकिड़ो जागीरदारी दौर हो। ऐं जागीरदारी दौर या समाज जी इहा ख़ुशूसियत आहे त उन में ऊच नीच ऐं ग़ैर बराबरीअ जो रवैया जनम वठंदा आहिनि। मथियां तबिका या जेको ॿाहिरियूं धारियूं इक़्तिदार हूंदो आहे, उन जा देसी दलाल तबिका जेके आहिनि, उन्हनि जा नुमाइंदा ऐं मसनद नशीन हमेशह मक़ामी माण्हुनि खे ऐं मक़ामी माण्हुनि जी जेका घणाई आहे, तव्हां ऐं असीं सभु ॼाणूं था त कंहिं क़ौम जी तश्कील में उन घणाईअ जो हिसो आहे जंहिंमें पोरियत आहे, कमी कासबी आहे, लोहार आहे, वाडो आहे, पोरियत औरतूं आहिनि। मतिलबु उहो जेको हेठियूं तबिको जंहिंखे तसवुरु कयो वेंदो आहे, कंहिं बि समाज जी क़ौमी तहज़ीब, क़ौमी जोड़जक ऐं तश्कील में उन तबिके जे किरदार, महिनत ऐं पोरे जो वॾो दख़ल हूंदो आहे, उन खां इनकार न थो करे सघे। पर जेको जागीरदारी या ग़ुलाम बनाईंदड़ समाज हूंदो आहे, उहो इन तबिके जी महिनत, उन तबिके जी पोरिए ऐं उन तबिके जे किरदार खां इनकार कंदो आहे। जेतोणीकि उनखे पंहिंजो ग़ुलाम बनाईंदो आहे, उनखां उहे सभु कम कराईंदो आहे जेको हू कंदो ईंदो आहे, पर उहे सभु कम हू पंहिंजे फ़ाइदे में ऐं मफ़ाद में उन्हनि खां कराईंदो आहे। ऐं पोइ उन्हनि माण्हुनि खे हू ॾाढ ऐं ॾमर जे हिकिड़े अशकंजे में जकड़े रखंदो आहे ऐं उन्हनि माण्हुनि जे दिलनि दिमाग़नि मां रोशन मुस्तक़बिल जी जेका उमेद आहे या आस आहे, सुहिणे मुस्तक़बिल जो ख़्वाब जेको आहे, उहो कसण जी कोशिशि कंदो आहे। लतीफ़ जो दौर जीअं मूं चयो त उहो जागीरदारी दौर हो। उन में बि ऊच नीच ऐं ग़ैर बराबरीअ जा रवैया ऐं उन रवैयनि जा हाञा मौजूदु हुआ। माण्हुनि जे सादगीअ, अबोजाईअ, अणॼाणाईअ, बेइल्मीअ ऐं बेशऊरीअ मां फ़ाइदो वठी उन्हनि जे पोरिए जी ऐं उन्हनि जे वतन जी पुरमार थींदी रही। ऐं ख़ुसूसन इहा जागीरदारी दौर जी ख़ुसूसियत थींदी आहे। ऐं भिटाईअ जो जेको दौर हो, उन में ख़ुसूसन औरत खे ग़ुलाम या मार्केट जी जिन्स या विकिरे जी शइ सम्झो पियो। उन जी इंसानी हैसियत ईअं बरक़रार न हुई जीअं असांजे कुझु ज़िलनि में अॼु बि। आउं सम्झां मां त उन वक़्तु कारोकारीअ जो दस्तूर इन शिद्दत सां न हो जेको अॼु असां वटि पकड़ियो पियो वञे, पर इज्तिमाई त औरत जे किरदार सां इनकार कयो पियो वियो। ऐं जेके असां वटि पोरियत तबिका जंहिंमें कमी कासबी, कोरी, कातार, मोची, सोनारा, वाढा, लोहार, कुंभार ऐं ॿिया जेके माण्हू हुआ, उन्हनि खे घटि दर्जे जो सम्झो पियो वियो। ऐं इन क़िस्म जूं दरबारी मुअर्रिख़नि ऐं दलालनि चमड़ियूं बि पैदा कयूं। छा कोरी सां तरारूं, माना कोरीअ जो कमु आहे त रुॻो कपिड़ो उणे, पर जॾहिं वतन जे सरहदुनि ते हमिलो थिए त उन वक़्तु तलवार खणी न विढ़े, छो त कोरी विढ़िया हुआ।
मखदूम बिलावल केरु कोर को कम कंदो हो, आलिम हो। के चवनि था त हुकुमरान तबके जो सां वास्तो हुन समा हुकुमरान, पर हुन पंहिंजी तबक़ाती हैसियत ख़तमु करे पाण खे पोरियत बनायो। हाणे मखदूम बिलावल सां नफ़रत पैदा करण लाइ ज़रूरी अचे जे छा कोरी छा तरार, या वरी हिकिड़ी इन क़िस्म जी चवणी जनम वरितो त छा माछी न माण्हू, कुतो न माल। छो त माछी कबीले जो किरदारु सिकंदर आज़म सां वेड़ में बि उनजो किरदारु मौजूदु आहे। मुग़लनि जे दौर में जेको नौशहरे में, चांडका में, ॿियनि हंधनि ते माछी कबीलो विड़ियो, ख़ुदि माचको, ख़ुदि मौसीकान माछीकान जेको सिकंदर खे रोहिड़ीअ में जिन शिकस्त ॾिनी, उन पोरियत क्लास या महिनती क्लास जेके अॻिते हली डफेर या इन क़िस्म जो भई डफनि सां सूअर मारींदो, जेको डफे सां सूअर मारे थो उहो ॿाहिरि कंहिं ॾाढे खे बि मारे सघे थो, त उनखे डफेर जो लक़ब ॾेई उन सां नफ़रत कई वई, उनजे किरदार सां नफ़रत कई वई। त इहो जागीरदारी ऐं ग़ुलामाना जेके समाज थींदा आहिनि, उन जूं तक़ाज़ाऊं थींदियूं आहिनि, उन्हनि जा दरबारी मुअर्रिख़ ऐं उन्हनि जा दरबारी देसी दलाल जेके आहिनि, त जेके वेढ़ाक क़ुवतूं हूंदियूं आहिनि, उहे पोरियत जेके जंग जे मैदान लाइ बि तयारु हूंदा आहिनि, उन्हनि खे पोइते धिकण लाइ, उन्हनि खे माराइण लाइ, उन्हनि ते हमला कराइण लाइ इन क़िस्म जा इस्तिलाह ऐं चवणियूं। मसइलन अंग्रेज़ दौर में होशियो जो हिकिड़ो कैरेक्टर हो, टीपू सुल्तान जो हिकिड़ो कैरेक्टर हो। तव्हां ॾिसो कुतनि जा नाला टीपू रखिया विया। इहो हुकुमराननि जो तरीक़ो हो। असांजे हिकिड़ो दोस्त हाजी ख़ान कीड़े होशियूं कहाणी लिखी, त वॾेरो चए थो जॾहिं टीपू नालो थी सघे थो त होशियूं बि थी सघे थो। पोइ हुन कहाणीअ में हिकिड़ो नौजवान जो किरदारु आहे जेको वॾेरे जे गिचीअ में वञी हथु थो विझे, हुन दोस्त इन क़िस्म लिखी। पर इहो ग़ुलामाना जागीरदाना दौर जी नफ़्सियात हूंदी आहे। भिटाई जो दौर जागीरदाना हूंदे बि जीअं त मुग़ल समाज कुझु पौणूं पइजी वियो ऐं कलोड़ा उहे बावजूदि लक़ब बरदार हूंदे पंहिंजी जान छॾाइण लाइ वधी रहिया। जेतोणीकि उन्हनि जा इब्तिदाई जेके अॻुवान हुआ, आदम शाह कलोड़ो, नसीर मोहम्मद कलोड़ो, शाल मोहम्मद कलोड़ो, दीन मोहम्मद कलोड़ो, उन्हनि जो तारीख़ में हिकिड़ो किरदारु हो। आदम शाह खे मुल्तान में शहीद करायो वियो, दीन मोहम्मद कलोड़े खे मारियो वियो, दीन मोहम्मद कलोड़े खे कैद, नसीर मोहम्मद कलोड़े खे कैद कयो वियो। शाल मोहम्मद ऐं दीन मोहम्मद जो बि किरदारु हो। जॾहिं यार मोहम्मद कलोड़ो आयो, उनखे ख़ुदायार जो लक़ब ॾेई ऐं उनखां इहो कमु वरितो वियो, छो त जॾहिं हुकुमरान इक़्तिदार जो बुखियो थींदो आहे त इक़्तिदार ते क़ाबिज़ क़ुवतूं उनजे ॾाढो शर्त रखंदियूं आहिनि। ऐं उन्हनि जीअं वञण जे ज़माने में खोड़े ऐं राशिदीअ खे इक़्तिदार जूं लालचूं, कुर्सीअ जूं लालचूं ॾेई वञूं ठहिरायो वियो, तीअं यार मोहम्मद कलोड़े खां बि शाह इनायत जेको जोक वारो हो, जेको आदम शाह कलोड़े जी सुन्नत ते हली रहियो हो, हुनजो किरदारु उहो हो जेको आदम शाह कलोड़े वारो हो। त उन खां हटाए नूर मोहम्मद अली जो हमल जत अब्दुल वासिर शाह उन्हनि सां गॾिजी हुन शाह इनायत शहीद खे शहीद कराइण में हुनखे इस्तेमालु कयो वियो। साईं इब्राहिम जो शाह सचल स्वामी में लिखियो आहे त जेकॾहिं उन वक़्तु जेका कलोड़नि मुग़लनि खां जान छॾाइण जी कोशिशि पई कई, ॾखण सिंध जे शाह इनायत शहीद जहिड़ी मज़बूत अवामी क़ुव्वत सां जेकॾहिं हू गॾिजी जिदोजहद कंदा त शायदि सिंध 20 साल अॻे आज़ादु थी वञे हा।
पर हुननि खुदायार ख़ान लक़ब जी इज़त रखण लाइ शाह इनायत खे अहमियत न ॾिनी। अहिड़े वक़्त में जेकॾहिं को फ़नकार, को शाइर, को अदीब पैदा थिए थो जेको क़ौम जो रहबर आहे या मुफ़क्किर आहे, क़ौम जी निजात चाहे थो, त उनजो किरदारु लतीफ़ जहिड़ो बणिजे थो। लतीफ़ सभ खां पहिरीं पंहिंजे क़ौम जे, ऐं खणी हुनखे तबिको न बि चऊं, पर औरत हिकिड़े तबिके जी हैसियत ज़रूरु हुन वक़्तु अख़्तियार कई हुई जेको सभिनी पोरियतनि खां वधीक मज़लूम हो। भिटाईअ सभ खां वधीक उनखे ॻायो, पंहिंजूं हीरोइन, पंहिंजूं सूरमियूं औरतूं बनायूं। उनजे मुक़ाबले में मर्दनि जो किरदारु बि हो, पर उहो एतिरो मुतहरिक न हुन बयानु कयो आहे जेको औरतुनि जो बयानु कयो आहे। हा, कुझु कैरेक्टर अहिड़ा हुआ जिन जी तबक़ाती हैसियत खे भिटाईअ घटायो। मसलन नूरी जाम तमाची जे किसे में जेकॾहिं जाम अचे थो त उनखां ॼार खणाए थो, मई हथ में मकड़ी, जाम हथ में ॼार। हुनजी बादशाहत वारी हैसियत खां हुनखे हटाए, हुनजी तबक़ाती हैसियत खे कमज़ोर करे हुनजे हथ में ॼार ॾियण वारी जेका शइ आहे उनखे उभारे थो। जेकॾहिं पुनू आहे त पुनूअ खे बि हू तबक़ाती तरह उनजी खे हेठि आणे थो वञे। गॾियो धोबिन धोए पुनूअ पारचो हथ में, धोबिन सां गॾु कपिड़नि जूं गठड़ियूं खयो धोए पियो, हुनजे तबक़ाती किरदार खे किराए थो। पर जेके औरतूं आहिनि उन्हनि खे हू जेको आहे अॻिते वठी थो अचे ऐं पाण खे औरत जे किरदार में पेश करे थो। भिटाई उहो शाइर आहे जेको सिंध जे लोक कहाणियूं, इश्किया दास्तान, रुमानवी दास्तान जेके 500 साल या 700 साल भिटाईअ खां पहिरीं जा आहिनि, समन सूमरनि जे दौर जा आहिनि, जेके असांजे समाज जो हिसो आहिनि। छाकाणि त इहे आज़ाद दौर में इन क़िस्म जूं कहाणियूं जनम वरितंदियूं आहिनि। समन सूमरनि जो दौरु 700 सालनि जो दौरु आहे, उन में इन्हनि क़िस्सनि कहाणियुनि जो जनम थियो आहे। उनखां पोइ 200 सालनि जो मुग़लनि, अरगुननि, तरखाननि जो दौरु आहे, पर उन दौर में इन क़िस्म जो को अहम किस्सो असांखे घटि नज़र अचे थो। भिटाई मज़हबी हो, इन ॻाल्हि खां इनकार कोन हो। भिटाई सूफ़ी हो, इन ॻाल्हि खां इनकार कोन हो। भिटाई रोमीअ जो खां मुतासिर हो, इन ॻाल्हि खां इनकार कोन्हे। पर भिटाई रोमीअ वांगुरु हथरादू किस्सा कोन्हे घड़िया। जेके असां वटि किस्सा कहाणियूं मौजूदु हुयूं उन्हनि जो रूह, उन्हनि जो तत्व बयानु कयो। कंहिं बि किसे खे अलफ़ खां इहे त पुनू हीअं जो पोइ आख़िर में वञी ससुई ज़मीन फाटी वई, पोइ उन में वई पुनू वञी रवे में हथु विधो। ईअं भिटाई किथे बि कोन्हे। भिटाईअ खे टाणा बयानु करणु जंहिंमां उन औरत जो किरदारु जुड़े थो। मसलन मारवी हुबुल वतनी, ससुई जिदोजहद, सुहिणी पंहिंजे मक़सद लाइ दरिया टपी थी वञे। नूरी उन वटि निमाणाई आहे, अख़लाक सीरत आहे। लीला उहा कचो कमु करे थी, पोइ उन ते पछताए थी, त पछताव बि हिकिड़ो इंसानी जज़्बो आहे। मूमल उहा तिलसम टोड़े पंहिंजे महबूब खे हासिलु करण जी कोशिशि थी करे। सोरठ जंहिंजो मुड़ुसु सुर ते सिर ॾिए थो, उहा सॼी दौलत मंगणहार खे लुटाइण लाइ तयारु आहे। भिटाई उन्हनि जो हिकिड़ो हिकिड़ो किरदारु, हिकिड़ो हिकिड़ो पहलू खयो आहे। इलियास इश्की
सिंध जो हिकिड़ो वॾो दानश्वर थी गुज़रियो आहे। उन खां कंहिं पुछियो त भिटाईअ जी कहिड़ी सूरमी तव्हांजी पसंदीदा सूरमी आहे या भिटाईअ जी पसंदीदा सूरमी आहे? हुन चयो त भिटाईअ जे समूरनि सूरमियुनि जा किरदार गॾु करियो, उहे जीअं सूरमी में अचनि था, उहा भिटाईअ जी सूरमी आहे, उहा पोइलॻीअ जे लाइक़ु आहे। त भिटाईअ उन्हनि सूरमियुनि जे ज़रिए औरत जी अज़मत ऐं अहमियत खे उजागर कयो ऐं पोरियत तबिके जी अफ़ादियत ऐं संदन हुनरनि जी तहज़ीबी अहमियत खे निर्वार करण सां हिकिड़े नए इंसान जी तहमीर ऐं तश्कील ॾांहुं विख वधाई। छो त भिटाई ॾिठो त हिन जागीरदार समाज में मूंखे उहो सिंधी माण्हू खपे जेको मोब वतन बि हुजे, जेको जिदोजहद बि करे सघे, जेको पंहिंजनि सां गॾु हुजे त जिहाद ते हा मूं मारो मञिया वारो हुन वटि हुजे ऐं उहो ज़ाती तरह हमले आवर तोते थिए त ॿविकूं पोइते अची वञे। मार मुतीअ खे मजूसीअ खे मार, कमज़ोर सां न विढ़, पंहिंजे सां न विढ़, जेको ॿाहिरियों आहे, जेको दाबे वारो आहे, जेका ग़ालिब कुवत आहे, उन सां विढ़। त उन्हनि समूरनि सूरमियुनि जे ख़ूबियुनि खे गॾे हिकिड़ो नओं इंसान तख़लीक़ करण जी कोशिशि कई। उन में सभ खां पहिरीं जेको नुक़्तो भिटाई रखियो उहो पाण सुञाणण जो। जेसि ताईं को फ़र्द, जेसि ताईं का क़ौम पाण नथी सुञाणे, पंहिंजी हैसियत, पंहिंजी अहमियत खां वाक़ुफ़ु नथी थिए, पंहिंजे वसीलनि खां वाक़ुफ़ु नथी थिए, पंहिंजे वतन जी अहमियत खां वाक़ुफ़ु नथी थिए, तेसि ताईं हू इंसान नथो पाण खे सम्झे। हू पाण खे जानवर, पाण खे ग़ुलाम, पाण खे माण्हू सम्झे थो। जे सचल चयो न, एशा कमु करिजे जंहिं विच अलाह आप बणिजे। अलाह आप बणिजे माना जेका अलाह वारियूं सिफ़तूं आहिनि, कहिड़ियूं? तख़लीक़, बनाइण, ठाहिण, उहे जेसीं पैदा नथियूं थियनि त भिटाईअ उते वाक़ई तसवुफ़ जो रंग वरितो। मन अर्फ़ नफ़्सहू फ़क़त अर्फ़ रब्बहू। जेसिताईं तूं पाण खे नथो सुञाणी, ख़ुदा खे कीअं सुञाणींदे? वतायो कंहिं माण्हू सां गॾु पियो वियो दरिया में, त हुनखे चई त साईं पाणी वॾो अचे, तूं वतायो कंदो अचु। हू तरंदो वियो, हू वतायो कंदो, ॾिठई त वतायो छा थो करे? त वतायो कयो पियो अलाह अलाह, हिन बि कयो अलाह अलाह, त ॿुॾण लॻो। वताए टंग मां झले खणी हिकिड़ो बार पहिरीं पहुतो, वताए वटि कोन्हे, तूं अलाह वटि थो पुॼी। त पहिरीं हुनखे लतीफ़ चाहियो त हू पाण खे सुञाणे त पाण छा आहे, उन में कहिड़ियूं कुवतूं आहिनि, उन में कहिड़ियूं सलाहियतूं आहिनि। हू जिदोजहद करे सघे थो, हू मोब वतन थी सघे थो, हू पंहिंजे हक़नि लाइ विढ़ी सघे थो, नंगनि ऐं दंगनि जे सलामती लाइ विढ़ी सघे थो। त पहिरियों उन इंसान खे पाण सुञाणण जी कनी कनी माण्हूअ पेई कल काई अल इंसान सिरी व अना सिर वरती इंसान ॻुझ आहे ऐं अलाह उन जो ॻुझ आहे। पहिरीं पंहिंजो ॻुझ सुञाणे तॾहिं अलाह या मक़सद जो ॻुझ सुञाणे सघे थो। राजा रागाई हरदोई हेठि थिया, रागाई ऐं राजा। हाणे राजा जो रुतबो पंहिंजे जॻह, पर रागाई ऐं राजा जो रुतबो बराबरि थिए, तबक़ाती हैसियत ख़तमु थी वञे, हू उन जे राजा जे बराबरि थी वञे, त पोइ हू पाण सुञाणे सघे थो। उन लाइ हिन पंहिंजे दौर जे आम माण्हूअ खे पाण सुञाणण जी तइलीम ॾिनी। छा चई? तटीअ थधीअ का कान्हे वेल वेहण जी, मतां थिए ऊंदा पेर न लही प्रिय जो, जा जीअं तां जल कान्हे जाइ जलण रीह, तटीअ थधीअ हल कान्हे वेल वेहण जी, हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, साजन सूंह सुरत विखाई वेझो थियो। ऐं इन हैसियत में हुनखे अनाऊं मारणियूं आहिनि।
आऊं असी तू तवी चारई चितां ला संदी दोज़ख बा तो ओॾिया इहा कहिड़ी दोज़ख जी बाहि इहा ग़ुलामीअ जो दोज़ख थी सघे थो बानब जो दोज़ख थी सघे थो हुकुमराननि जे कब्ज़े जो दोज़ख तूं पाण में तूं मां लॻा पिया आहियूं मां फने ख़ान त पोइ कुझु कोन थींदो पंहिंजी हैसियत विञाए इज्तिमाइयत कलेक्टिव लीडरशिप में अॼु असां इहा ॻाल्हि कई तव्हां जेकॾहिं कलेक्टिव विज़डम नथी अचे तव्हां में त पोइ तव्हां मुक़ाबिलो नथा करे सघो तव्हां में कलेक्टिव कुवत आहे 12 वारी सूरत हाल में बिटाई चए थो अचो पाण सुञाणो पहिरीं जा पाण में कयम रूह रिहाण नको डूंगर ॾेह में नका केचिन कान पुनू हुयसि पाण ससुई तां सूर हुआ हाणे इहा जेके कैफ़ियत आहे भले मुला उनजी पंहिंजी तोजीह करे सूफ़ी भले उनजी मूं वटि पंहिंजी आहे त पाण खे जेसीं तूं परखींदे कोन तेसीं ताईं तूं अॻिते वधी नथो सघीं ऐं इन ई सिलसिले में पतंग चाहीं पाण खे त अची आग विझा पचण घणा पचाया तूं पचण खे पचा वाक़ुफ़ थी विसा आग न ॾिजे आम खे त पहिरीं मंज़िल बिटाईअ जे इंसान जेको तामीर करणु पोइ चाहे जंहिंजी तश्कील करणु पोइ चाहे उहो इन क़िस्म जो इंसानु ऐं ॿियो पोरियो ऐं पोरियत जो क़दुरु ऐं परख लतीफ़ जंहिं समाज मूं तव्हांखे ज़िक्र कयो त पोरिया धंधा हुनर कारीगरियूं पोरिया जा मज़हर ऐं मरकज़ हुआ कुंभार जो दुकान लोहार जो दुकान कुंभर जी आवी कोरीअ जो आडाणो कातार जी उणत सेबो कंदड़ औरत जेका आहे उहे अंगण आतण जिते वेही हू कतींदियूं ऐं सेबो कंदियूं साटिन जी सिहत चक पीञारे जी पिञ कप जिते वेही पिञंदो मोखीअ जो मधु ऐं मट खटीअ जो खुंभ मंगणहार जी किरत लोहियुनि सेबे वारनि सेबाइती औरतुनि जे ओटुनि ऐं खुणनि जो ज़िक्र जेको आहे इहो जेको भिटाई कयो आहे उन में पोरियत जी अहमियत हुन पए सिर सांदाण करे पुछज घर लोहार जो उहो सांदाण रुगो लोह जे ॾांटे खे ढकण लाइ न आहे पर सिर खे सांदाण कर जेको अलामतूं भिटाई ॾिसे थो पोरियत जे करेक्टर जे ज़रिए ढकन हेठि धरे गॾी नई मान रुकसी या ॿारियो उझाइन पिरी उझायो ॿारीन मूंखे था मारीन लोहारनि जा हाणे इन जी मफ़हूम जी इन जी माना करण जी ज़रूरत ई कान्हे तव्हां पाण सम्झी सघो था रची जे रेटो थिया कीन उबाटजनि उहे खुंभ न खारे तिन खे जो हालारी होए तोड़े धोबी धोए तब लाली न लहे उनजी अहिड़ो कमु कर जो धोबीअ जे धोअण सां बि उनजो रंग न लहे इहे भिटे इहे टाणा ओञाण अलामतूं इस्तेमालु कयूं आहिनि सिंबल इस्तेमालु कया आहिनि उथी और अर्तसी वेह म वेगाणी उथी और अर्तसी वेह म वेगाणी त सराफ़ सुभाणी मोटाए न हणई मोह में माना अहिड़ो सुठ तोखे सेबो करिणो आहे जो सराफ़ सुभाणे मोटाए न सघे हलो हलो कोरिए नाज़िक जनी मींहुं ॻंढी न सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया ही रुगो उमेरियूं ॻंढण न पर हिते लतीफ़ सिधो सो सबक़ु ॾिए थो त कोरीअ वांगुरु माण्हुनि सां मिली हिकु थी वञ ऐं इहे जेके ॻंढियूं आहिनि उमेरियूं आहिनि तव्हां ॾिसंदो तंदु टुटंदी आहे कोरी अहिड़ी ॻंढ ॾींदो आहे जो ॾिसण न भिटाई त अखियुनि जी उमेरी खे पाए उमेरी उनसी हू अवगुण कनी उनसी तूं गुण ॾेई गिन त भिटाई उहे उमेरियूं ॻंढण थो चाहे अवाम सां अखियुनि जूं उमेरियूं ॻंढियो
या सन्नीअ सुईअ सिबियो मुंहुं मारूअसीं मां, मुंहुं मारूअसीं मन, हणी खुण हिल्म जा तह विधाई तन, कीअं टोपायां कन अबाणीअ इबर रे, अबाणीअ सुईअ खां सवाइ कन कीअं टोपायां। इन में जेको हुबुल वतनीअ जो तस्वुर आहे, ॾिसो भिटाई पोरियतनि खे खणे थो। मां न पुछनी सुपरी चितां चुर मलाए, अॻियां पिरीअ पाए पलव मंगण हार में। या वरी चए थो खिली जा खीकारियां साटी संगण कनि, साटी जेको पले पले जो साटो जेके कनि, खिली जा खीकारियां साटी संगन कनि। ऐं जेकॾहिं खिखियुनि वारो मच्छीअ वारे जो आहे त मुंहिंजो उन सां नातो ॻंढियल हुजणु खपे, उन खां छिनल न हुजां। वारियो वट वञनि कीन सभागनि साम्हूं, मेहूं हिन मेहार जूं अला सभु जीअनि, कारियूं ककियूं कुंडियूं वारा कयो वञनि। भई मेहार पिलण मंझा पल कंहिं न भरिया कॾहिं, मांझी उहे मल हर जनी जे हथ में। त उन्हनि समूरनि पोरियतनि खे भिटाई खणे थो, ऐं उहे समूरनि मर्कज़नि ऐं अहिड़नि समूरनि पोरियतनि मां ऐं ज़हनी ऐं फ़िक्री तरह सगारनि इंसाननि जे तख़लीक़ जो भिटाई तमन्नाई आहे, जेके अॻिते हली अहिड़ो अॾोल इंसानी किरदारु अदा कनि जंहिं अॾो इक़्तिदारी ऐं अख़्तियारी रुकावटूं ऐं ग़ुलामीअ जा बंधन का बि हैसियत न रखनि। लतीफ़ पंहिंजे शाइरीअ जहिड़े ज़रिए अहिड़ा अरड़ा किरदार अदा करण जी पैदा करण जी कोशिशि कई आहे। ऐं उहे लाज़वाल शख़्स कहिड़ा आहिनि? कारे ककर हेठि मूं छेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि, थी तनी सी ॾेठि मोटण जनी मेणो, जीअणा अॻे जे जुआ जिया जुग जुग से जीअनि, उहे मोटी कीन मरनि मरणा अॻे जे मुआ। ससुए लंघियो सो मर्द जंहिं मात कया, पाणी विया। ससुई उहो जबल जेको ओरांगे थी, जेको जंहिं मर्दनि खे बि मात करे। ससुए लंघियो सो मर्द जंहिं मात कया, जबल वॾो जो नूण मिड़े नीअ खे। नीअ जे आॾो हेॾो जबल बि निमी पियो आहे, नूण आहे निमी पियो आहे, जबल बि नीअ जे आॾो निमी पियो आहे। भिटाई जो कमाल आहे, गैर मुतहरिक किरदारनि खे मुतहरिक बनाए थो। जबल गैर मुतहरिक किरदार आहे। ससी जेॾी महिल हिकिड़ी महिल थी अचे, चए थी त वधो ममणा ऊचा डूंगर मथियो, वधो ममणा ए वणो जितां थी वञे रुगो ॿेला लॻा पिया आहिनि। जबल हिकिड़ो जबल ॿिए खां वधीक, वधो ममणा ऊचा डूंगर मथियो, टिमो मनेणा त पेर निहारिया प्रिय जो। अखियुनि में जो धुंध अची वञे, पाणी अची वेंदो त पेर कोन हूंदो। हुननि चए थी त मूंखे तव्हां वधो न त मां प्रिय जो पेर ॾिसंदी वञा। ससे सायर ॿोड़ियूं मुंद ॿोड़ियो मेरा, बाबा सुहिणनि खे त समुंड ॿोड़े थो, दरिया ॿोड़े थो, पर सुहिणी अहिड़ी आहे जेका दरिया खे बि ॿोड़े थी। कीअं? सामण घिड़े सभ का ही सरही सियारे, तन विधाई तार में अरवाह जा। सावण में त हर को बाहि हणी वेंदो, पर सियारे में जो पाणी वढे पियो उन में बि तरी थी वञे। त इहा जेका हिम्मत औरत, हिते औरत खे भिटाई सिंबल कयो आहे। पंहिंजे मुल्क जे हिणे किरदार खे हू अॻियां वठी हुननि खे उलुल आज़म बनाए थो। टी ॻाल्हि औरत जी अज़मत, जंहिंजो मां तफ़सीली ज़िक्र करे वियो आहियां, त भिटाईअ जेके 7 सूरमियूं आहिनि उन्हनि जा नाला त तव्हां उन खां सवाइ मोखी बि आहे, कापायती बि आहे, केॾारे जो विढ़ंदड़ जेको आहे उनजी ज़ाल बि आहे।
सेबो कंदड़ औरत बि आहे। इहे सभई गॾिजी तख़लीक़ जे अमल में हिसो वठनि थियूं। हूअं बि औरत तख़लीक़ जी देवी आहे, पर पोरियो जेको तख़लीक़ थिए थो उहो औरत मां औरत जो पैदावार आहे न। इहो हारी, इहो मोची, कुंभर किथां पैदा थियो आहे? त उन तख़लीक़ जे यानी असां वटि त मौलवी चवंदा आहिनि त औरत अधु आहे मर्द जो। आउं सम्झां थो त हुननि रसूल जी तइलीमात पढ़ी ई कान्हे। रसूल जो फरमान आहे, जेको मर्द औरत ते ग़ालिब पवण जी कोशिश करे थो उहो मर्द न आहे। माना तव्हां उनखे ग़ुलाम बनायो था त तव्हां मर्द छाजा हो? त उनखे मुला त चवंदा पढ़ो ई न, अकुल कम ई न आणियो। ऐं होॾा रसूल थो चए त हिकु घड़ीअ जी सोच जेका आहे 100 सालनि जी इबादत खां बहितर आहे। ही मुला त चए थो सोचियो ई न। त भिटाईअ जी सूरमियूं छा थियूं चवनि? मसलन ससुई आहे, उहा चए थी छपर माना जबल, छपर छमर भाया, छमर माना ककर। जिदोजहद में आहे जबल, त उनखे बि चए थी त इहो ककर आहे। छपर छंबर भाया, कांभू ऐं कारो, पब विझंदसि पुठ ते, पब जबल खे पोयां धिके छॾींदसि, पब विझंदसि पुठ ते, सुबुह सवारो वञण मुंहुं वारो, की न वेहंदसि पुठ ते, आॾो टकर टर मतां रोहत रतूं थिए, तुंहिंजे पहण पब जो त लिंग मुंहिंजा लो। जीअं जीअं तपे ॾींहुं तीअं तीअं ताणे पंध ॾे, इहा न मारो न रीत जीअं सेण मटाइनि सोन ते। हाणे इनखे आम तरह मारवी दौर जो भेट आहे, पर मारवी पाण खां अॻे दौर जो हवालो थी ॾे। उमर सुमरो आहे, तव्हां ख़बर आहे लीला केरु हुई? सुमरी। चनेसर केरु हो? सुमरो। मौलाना रफ़ीक चांदनी वारो मरहूम चवंदो हो त भिटाई हिकु दौर जो जे माण्हूअ खे ॿिए दौर जो मेणो थो ॾे। उमर सूमरे खे मारवी चए थी त इहो तव्हां सूमरनि जो गढ़ आहे, इहो न मारो न रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, इहा तुंहिंजी लीला सूमरी हुई जंहिं चनेसर खे हार ते सोन ते विकियो। यानी हिकु दौर जो मेणो ॿिए दौर में थी ॾे। त इहा मारवी मुंहिंजो मन मियां भाॻियो बेड़ी चंदसी, आऊं कीअं लोई लाही हा कारण ॿिनि ॾींहं। सोरठ गुल छिनो गिरनार जो, पटण थियूं पिटीन। पटण इलाइक़ो आहे जेको सौराष्ट्र में आहे। सासे सोरठ जहिड़ियूं उबियूं ओसारीन, चोटा चारण हथ में सिर सिंगारियो ॾियनि। सिर मुड़ुस जो जेको वॾे उनखे सिंगारे ॾिए थी औरत। इहो सिंध जो शान रहियो आहे। नूरी मुहाणीअ जे मन में गीर बि न गाव, पर भिटाई उते तमाचीअ खे निवड़ाए थो। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो कीअं थो निवड़ाए। ॼाम हथ में ॼार, मई हथ में मकड़ी, सारो ॾींहुं शिकार कींजर में कालो। ऐं मारवीअ जी ॿ सूरतूं भिटाई थो ॿुधाए। जॾहिं हू पखे में आहे त पखे में पदमणी जीअं टे बराका विझी, साई सूरत सिज, साई मूरत मारवी। जॾहिं आज़ाद माण्हू आहे, आज़ाद मारवी आहे, त उहा सिज वांगुरु बि मरे, विज वांगुरु बि चमके। पर जॾहिं ग़ुलाम उमिरि जे क़ैद में आहे त सूंहं विञायमि सूमरा, मेरो मुंहुं थियो वञण जित पियो तित पियो जित हलण ना हुस्न। आज़ादीअ लाइ झड़कंदड़ चढ़ो खपो, जिते को ग़ुलामीअ जो लिंगो न हुजे, किरदार बेकिरदारीअ जो लिंगो न हुजे, चइजे मूंखे उते वञिणो आहे। तहिड़ो कींजर में कीन ॿियो नूरी जहिड़ी सूंहं संध्यास। या लीला आहे, जेकर कम संदाम जूठा ॾिठा जे ॾींहुं, खिलनि सभु मथां साहेड़ियूं। इहो पछतावा
पंहिंजे ग़लति कम जो पछतावा ऐं ग़लति कम जो पछतावा करे जेकॾहिं माण्हू अॻिते वधे थो त उहो बि मंज़िल ॾांहुं वधी सघे। ॾाही हुयसि ॾेह में शर्तिन मंझि सुॼाण काजा पियम काण जे मुंहुं मथां न खणा। ऐं केॾारे जी सूरमी जंग जे मैदान जी सूरमी छा थी भॻवान मचवां मारियो त विसां कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां त पुण लॼ मरां जे हुनसि पुठ में। मूमल छा आहे गुजर खे गजमेल जूं तारनि में तबरूं हाणे हाकमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं काक कंदीअ कबरूं पको पसो परॾे जूं हलो हलो काक तड़ जिते खड़िजे ॾींहुं नका राति न ॾींहुं सभु का पसे पिरीअ खे। या सोणी जेकी ॾिठो मां सोजे ॾिठो जेॾीअ घर भरनि सां हूंद हूंद घणनि घोरे छॾिया। सावण गिड़े सभु का जीअं मूं तव्हांखे ॿुधायो। बाक़ी ॿियूं सूरमियूं बि आहिनि जीअं मोखी आहे हाणे उत्तर भाउ मोखीअ मट उपटिया मतारा तंहिं सार अचनि सिर संभायो मोखी मधु प्यार ऊंचो ऊंचे मट मां ॾींदे ॾातारनि खे वटीअ विझ मवार। मतारा मरी विया मोखी तूं न मरी केई पर परी ॾुखी ॾातारनि खे। ऐं संगार संगार छा था चवनि जे बाई वस चरां त संगारनि सिंगार। जेकॾहिं तोखे वस चरणी आहे आज़ादीअ जे मंज़िल ते त पंहिंजनि माण्हुनि सां गॾिज न उन्हनि सां इताद कर न उन्हनि सां हिकु थी। जे भाई वस चरां त संगारनि सिंगार। जे भाई वस चरां त संगारनि सी लॾ त हाञे संदी हद कूक न सुड़ी कढी। त उन्हनि संगारनि सां गॾु वेंदे त हाञे जी नुक़सान जी तोखे का बि मुसीबत साम्हूं न ईंदी। ओछ ऐं वीचारी वांढी जेका आहे उहो बि हिकिड़ो कैरेक्टर आहे जंहिंजा मुड़ुस मरी था वञनि। ओछणु घुरिजे आज को जूबो सहे न थीअ सुणाए ज सवड़ खे हाल मुंहिंजो हीअ। जेका वांढी बेवह न जंहिंजो मुड़ुसु तव्हां थर में ॾिठो हूंदो ॾुकार में जॾहिं फ़सुलु लहंदो त वीचारा पके में बेराज एरिया में ईंदा आहिनि महीननि जा महीना लाबारा कंदा आहिनि। पुठियां उहो औरत वीचारी अकेली हूंदी आहे ऐं सियारो वरंदो आहे त पोइ चइबी ओछणु घुरिजे आज को झूको सहे न थीअ सुणाए ज सवड़ खे हाल मुंहिंजो हीअ। अंगण आयो थी त ढोला खे ढंग थिया ऐं वणजारी गरियो झलियो रोए मथे मोहरे हथड़ा पोइ सोदो संदो जो तूं ढोलिया सिखियो। ऐं ओड़े लाखे पुनाणीअ खे तव्हां ॿुधो आहे लाखा लॼ संध्याए ओड अगली आहियां पखा से परताए जे अजे तुंहिंजे अॻियां रेबा रण रोए लाखो लूला टिनसी साऊ मान संध्याए ठठ मटाए थांगरो। इहे बिटाईअ औरतुनि जे किरदार खे अॻियां आंदो आहे ऐं उन्हनि जा उहे गुण चूंडे पेश कया अथसि। को बि वॾो किसो न खयो अथई कंहिं बि किसे खे मत ससी थी वञे त वर चूंडींदी वञु लड़म लाड़ाऊ थियो वर चूंडींदी वञु। माना वर चूंडणु तव्हां अंदाज़ो लॻायो त लड़म लाड़ाऊ थियो गुतूं गोहूं छॾ लाहिम लॾो लॾ त ॻाढ़े सिज ॻाल्हि मिड़ी त उहा मंज़िल जी निशानदेही थो बिटाई करे। हाणे इहे मूं तव्हांखे ॿुधाया त बिटाई जेको नओं इंसानु तख़लीक़ करणु थिए चाहियो जेको सुभाणे ग़ैरनि सां बि विढ़े जेको समाजी अणबराबरीअ जे ख़िलाफ़ु विढ़े जेको बेइल्मीअ जे ख़िलाफ़ु विढ़े जेको पोरिए जे तक़दुस जी जेका पायमाली थिए उन लाइ बि उथी बीहे त अहिड़ो इंसानु भिटाई तख़लीक़ करणु थिए चाहियो। असांजे सचियल तख़लीक़ करणु थिए चाहियो। भिटाई जे दौर में मुला हुआ त उन्हनि जे ख़िलाफ़ु छो त भिटाई जे दौर में मज़हब खे विच में आंदो वियो। मौलाना मोहम्मद आशिम ठठ बि वॾो आलिम आहे
उनजो असीं क़दुरु कयूं था, उनजी हुबुल वतनी खां इनकार न आहे, पर उनजी मज़हबी कटरपण खे भिटाई निंदियो आहे, उनजी मुखालफ़त कई आहे। उनजे मुक़ाबले में भिटाई जो ठाण ठिकाणो मखदूम ठारो मखदूम मुइन आहे, जंहिंजा पोयां ॾींहं थियनि था त उनजे जनाज़े निमाज़ में बि वञे थो ऐं चए थो जा बूं पेरे मुंहुं सां बूं मथे सजणे ढिंग लटवा धूड़ में उभा ॾिठासूं ॾींहुं मिड़ेई ॾूं उथी लोच लतीफ़ चए, पोइ बि मायूस नथो थिए। हुन मज़हबी इंतिहा पसंदि मुंहुं त आहे रियाई उजरो मुला जो रोज़ विंझी साबुण हणी मुंहं खे चिलकाए थो, आहेरी चइबो आरसे खे, मुंहुं त आहे रियाई उजरो अंदर में कारो, मुंहुं त आहे रियाई उजरो अंदर में कारो, ॿाहिर ज़ेब ज़बान सी दिल में हजारो, इन पर बेचारो वेठो न आहे विसाल सी, मुला मुला मचो आहेड़ी आहीन मिरूं असंदे मास ते था माणक जेको मक़सद जो मोती जेको पैसे ते विकिणे थो त उहो मिरूं जे मास ते माणक जेको तव्हां ॾिसो हूंदो पाकिस्तान जो कहिड़ो बि हुकुम ईंदो मौलवी साहिब वठी ईंदा तिलावत में आयत वत मंतशा वत ज़ुल्म मंत, इहा आयत लथी न कुर्ते पुट ज़ियाल अॻिते हुई जंहिंजे लाइ मौलवी साहिब जी पढ़ी। वरी आयो परवेज़ मुशर्रफ साॻी आयत बीठी आहे, आयो भुट्टो तॾहिं बि साॻी आयत, इहे आहिनि त मिरूं असंदे मास ते था माणक मथाईनि, त भिटाई अहिड़नि दिलकारनि पलीदनि जेके क़ौमुनि में वेछो विझनि, माण्हुनि खे मज़हब जे तासुब जे बुनियाद ते धार कनि, उन्हनि जे ख़िलाफ़ हो। त मूं चयो त भिटाई जो हुक्मरानी दौर जागीरदार हो, पर ही पंहिंजी ज़हनी दुनिया जो अज़ीम तख़लीक़कार हो ऐं हू सिंधी नए समाज जो नक़ीब हो। सियासत ऐं मज़हब जी संग भरी उन वक़्तु जेका औरंगज़ेबी सियासत हुई, भिटाई उन जे ख़िलाफ़ जेको आहे जिदोजहद कई। मां तव्हांखे ॿुधायो त भिटाई 700 साल आज़ादी जेका समन सूमरनि जी उनजो बि हुनजे आॾो नक्शो हो, ऐं 200 साल मुग़लनि अरगूननि तरखाननि जो जेको दौर हो उनजो नक्शो बि भिटाई जे साम्हूं हो, शाह इनायत जे शहादत जो वाक़ियो बि उनजे साम्हूं हो, ऐं मौलाना मोहम्मद हाशमीअ जी जेका औरंगज़ेबी मज़हबी सियासत उहा बि उनजे आॾो हुई। इन्हनि सभिनी रियासती मज़हबी ॾाढाइनि ऐं बोराननि जी ॼाण ऐं मुशाहिदे लतीफ़ जे तबियत में बग़ावत ऐं इनक़लाब आंदो ऐं हुन हिकु नओं इंसान तख़लीक़ ऐं तामीर करणु चाहियो त जीअं नई क़ौम जी तश्कील थी सघे, जेका नई रियासत हुजे ऐं उहा कहिड़ी हुजे, न का झल न पल, न को राउर ॾेह में मासूल ई न हुजे, टैक्स न हुजे, टैक्स फ्री हुकूमत हुजे, न का झल न पल, न को राउर ॾेह में आणियो विझनि आहुरे, रोड़ियो रता गुल, मारू पाण अमुल, मली रोन मरकणो, ऐं उन्हनि जो मलीर जेको आहे उन्हनि जो वतन जेको आहे उहो मरकंदड़ हुजे ऐं पाण बि मुरकंदड़ हुजनि। जॾहिं मुल्क बि मुरकंदड़ हुजे, माण्हू बि मुरकंदड़ हुजे, त माना उहा कहिड़ी हुकूमत थींदी जेका हर इस्तेहसाल खां आजी हूंदी, जेका हर ग़ुलामीअ खां आजी हूंदी। भिटाई उन सिंध जो नक़ीब हो ऐं इन हवाले सां असीं लतीफ़ खे पंहिंजो रहबर शाइर सम्झूं था। हू पंहिंजे दौर जो ज़रूरु शाइर हो, पर हुन जे शाइरीअ में उहे दाइमी क़द्र हुआ जेके नए इंसान ऐं नई सिंध जे तसवुर सां लाॻापियल हुआ।
जंहिंजी हुन तबलीग कई ऐं जंहिंखां असांखे मुले ऐं असांजे उन शारे जेको रूहानी मानाउनि ॾे असांखे खेले कोन्हे। भिटाई सैयद हो, भिटाई जो ख़ानदान मज़हबी हो, भिटाईअ मज़हबी तालीम वरिती, पर हाणे अची भिटाईअ जो इनकलाब थियो। भिटाई साईं उमी हो, अणपढ़ियल। हाणे अणपढ़ियल हो त पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कीअं कयईं? भिटाई जो भेद आहे ज़हन में ॾिसी थो वञे। सॼण मेखू डूंगरे, यानी क़ुरान जी हिकिड़ी आयत आहे त जबल जेके आहिनि, जबल ज़मीन जा क़िला आहिनि। डूंगर भूए कीर, भिटाई जी सिटा डूंगर भूए कीर, माना इहा क़ुरान पाक जी आयत आहे। उनजो तर्जुमो एॾो सलीस को मुला त करे ॾेखारे, डूंगर भूए कीर, पर भिटाई रुगो उहो तर्जुमो नथो करे, उनखे पंहिंजे धरतीअ सां मिलाए थो। डूंगर भूए कीर सजण मेखूं डूंगरे, अहिड़ा सेण सुधीर मूं ॿुधा किथे। त भिटाई क़ुरान पढ़े थो, नाजुल बलागा पढ़े थो, दीवान अली पढ़े थो, दीवान मंसूर हलाज पढ़े थो, मौलाना मसनवी रोम पढ़े थो, शाह करीम बुलड़ीअ वारे खे पढ़े थो, पंहिंजे हमसर बुल्ला शाह खे पढ़े थो। चवनि था त कापायती कतमा में जेका मत ॾिनल आहे उहा असांजी भिटाईअ जे दौर जो वज़न ई कोन्हे। इल्मो बसि करे ओ यार, इको अल्फ तेरे दरकार, इहो साॻियो वज़न आहे बुल्ला जो। बुल्ला भिटाई खां उमिरि में वॾो आहे, भिटाई इन वज़न में बुल्ला चई सघे थो, भिटाई नथो चई सघिजे। इहा शारे असांखे मुंझाइनि था। जीअं रूहानी मानाउनि में ठीकु आहे, रसूल जी जो शान बि चयो अथई, ख़ुदा जी हिकिड़ाई बि ॻाई अथई, पर चए थो त अवल अला वलीम, आला आलम जो धणी, उनजे आॾो न पीर न मीर न वॾेरो न सेठ न हाकुम न आका, कुझु बि न आहे। हू हिकिड़ो भाई, इन खां वॾी कहिड़ी बग़ावत आहे? हुनजे मज़हबी उञाणनि में बि बग़ावत आहे। हुते किथे बि बानब जी ॿोली नथो सेखारे भिटाई। भिटाई हण भाला विड़ बाकुरे, चइजे भिटाईअ जेको आहे न पाण में विढ़ण जी, बाबा हा, जिते क़ौम जे ॿेड़ जी ॻाल्हि आहे त उते उहा ॻाल्हि करे थो। ऐं साॻी मुला क़ुरान में भले अशद्दाल कुफ़ार वरुमा बेनहुम, जॾहिं जंग जो मैदान आहे त काफ़रनि सां सख़्ती पंहिंजनि सां मिलियो, पर जॾहिं अमुन आहे त मुइज़त वल हिकमत ऐं ॾाहप सां उन्हनि खे पाण ॾे आणियो। हिकिड़ियूं आयतूं ॿियनि आयतुनि खे रद्द थियूं कनि। इहे